नाज़रीन, आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर चयो आहे त अवाम सां गॾिजी अमन ऐं ख़ुशहाली जो सफ़र जारी रखंदासीं। पाक फौज जे तर्जुमान इदारे मूजिब आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर बलोचिस्तान जे ज़िले आवरान जो दौरो कयो। उन हवाले सां पेश आहे ही रिपोर्ट। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बलोचिस्तान जे आवारान जो दौरो कयो। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी आवारान आमद ते कोर कमांडर बलोचिस्तान संदसि आजियां कई। पाक फौज जे तर्जुमान इदारे ISPR मूजिब आर्मी चीफ के दौरे दौरान सिक्योरिटी जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ के पाक फौज जे समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी लाइ कोशिशुनि ते पिणु आगाही ॾिनी वई। आर्मी चीफ जे दौरे दौरान शहीदनि जे वारसनि, मक़ामी अॻवाननि ऐं हारियुनि सां पिणु ॻाल्हि ॿोल कई। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर शहीदनि जे कुर्बानियुनि खे ज़बरदस्त भेटा पेश कई। आर्मी चीफ ज़राअत जे अहमियत ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव लाइ फौज जे अज़म ते ज़ोर ॾिनो। ISPR मूजिब आर्मी चीफ ख़िताब कंदे चयो त हारियुनि खे हर क़िस्म जूं ज़रई सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। आर्मी चीफ मक़ामी अॻवाननि खे हारियुनि जी सलामती ऐं भलाई लाइ फौज जी भरपूर हिमायत जी ख़ातिरी कराईंदे हारियुनि खे ॿिज, भाण, सोलर ट्यूबवेल ऐं ज़रई माहिरनि जी रहनुमाई फराहम कई वेंदी। आर्मी चीफ जो चवणो हो त रहनुमाई कई वञे त जीअं हारी ज़मीनूं आबाद करे पाकिस्तान जी तरक़ी में हिसो वठी सघनि। संदसि चवणो हो त सिविल खातनि सां गॾिजी बलोचिस्तान में तरक़ियाती ऐं इमदादी सरगर्मियूं जारी रखियूं वेंदियूं। जॾहिं त बलोचिस्तान जी कामयाबी पाकिस्तान जी कामयाबी आहे। पाकिस्तान जे अवाम खे ॾुखियाईनि जे मुक़ाबले लाइ ॼमी बीहंदड़ बलोचिस्तान जे बहादुरनि ते फ़ख्रु आहे। आर्मी चीफ पारां आवारान कैडेट कॉलेज जो पिणु इफ़्तिताह कयो वियो, जंहिं दौरान मेंबरनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हियूं कयूं वयूं। आर्मी चीफ इलाइक़े जे माण्हुनि लाइ बलूचिस्तान में हिकु ॿिए कैडेट कॉलेज जी क़याम जी साराह पिणु कई। संदसि चवणो हो त फौज ऐं कानून लागू कंदड़ इदारा अमुन ऐं ख़ुशहाली लाइ ख़िदमतूं पेश कंदा रहंदा।